नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में IBA सखर पारां उस्तादनि जी वतल टेस्ट दौरान गलत की ॾियण सबबि हक़दार उस्ताद हक़नि खां महरूम थी विया आहिनि। ग़लतियुनि खे दुरुस्त करे हक़दार उम्मीदवारनि खे हक़ ॾिनो वञे। IBA जी गलत की ॾियण वारे अमल ख़िलाफ़ टेस्ट में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि अॼु होश मोहम्मद बोज़दार, सैयद इम्तियाज़ शाह, शहबाज़ KK, अबू बकर हिंगुरजे जी अॻवानी में अॼु मेन चौक खिपरो ते हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। हिननि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त असां हक़नि खां महरूम आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो एहतिजाजात जेको आहे सिंध में जेके बि स्कूल बंदि पियल आहिनि उन्हनि में हींअर जेका ताज़ो सखर IBA जेका टेस्ट वरिती आहे उन में उन्हनि छा कयो आहे, जेके बि ग़लतियूं कयूं उन्हनि जूं मार्कूं कोन ॾिनियूं आहिनि। ऐं ॿियो त जेकॾहिं 17 ग्रेड जा जेके आहिनि हेडमास्टर उहे 48 मार्कुनि ते मुक़ररु उन्हनि खे ऑफर ॾिना वञनि था त असां 14 स्केल वारा JST वारनि खे छो न। असांजो सिंध गवर्नमेंट खां, वज़ीर आला सिंध खां ऐं इहो मुतालबो आहे त जेके बि असां 40 खां वठी 49 मार्कुनि वारा आहियूं, जिथे बि सीटूं ख़ाली आहिनि उते उन्हनि खे आर्डर ॾेई ऐं उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे ऐं तइलीम जेके सिंध जा जेके बंदि पियल स्कूल आहिनि उन्हनि जे बंदि पियल स्कूलनि खे खोलियो वञे। मुतालबो इहो आहे त जेके बि GST टीचर सिलेक्ट थिया आहिनि उन्हनि उहे सिलेक्ट करे छॾिया आहिनि, पर स्कूल अञा ताईं बंदि पिया आहिनि। उहे टीचर जेके 48 मार्कनि खां पास थिया हुआ उन्हनि खे छॾियो वियो आहे। असांजो मुतालबो इहो उन्हनि खे बि खयो वञे ऐं उहे जेके बंदि पियल स्कूल आहिनि उन्हनि में छॾियो वञे। असांजा मुतालबा ईअं आहिनि त जेके JST वारनि जिन टेस्ट ॾिनी हुई उन्हनि खे पास कयो वञे, उन्हनि खे ग्रेस मार्कूं ॾिनियूं वञनि त जीअं IBA वारनि जेके ग़लतियूं कयूं हुयूं उन जे जेको आधार ते जेको आहे उन्हनि खे जेके जिन जूं 40 खां 48 मार्कूं आहिनि उन्हनि खे पास कयो वञे, उन्हनि खे ग्रेस मार्कूं ॾेई करे पास कयो वञे। असांजो मुतालबो आहे जेको JST वारे पोस्टनि में काफ़ी सारियूं ग़लतियूं हुयूं, जेको सो उन में असांजो हुकूमत खां वधि में वधि इहो मुतालबो आहे जेको सो टॉप टू बॉटम वारो जेको मुतालबो असांजो हल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।